नाज़रीन, भिरा रोड भरसा गोठ साजनकोट धोरू में डांदन जी गोए कराई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है मजीद कीरियो। साइंस ऐं जदीद टेक्नोलॉजी सबब तारीख़ी वजूद ते ॼण त वॾो असर पइजी वियो आहे। सिंध जे ज़रई ज़मीनुनि में ट्रैक्टरनि ज़रिए ज़मीन जो कमकार कराइण जो रुझान तमामु घणो वधी वञण करे डांदनि ज़रिए ज़मीन खणणु नाले मातर थी वियो आहे। पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में भलोड़ डांदनि जा मेला अॼु बि लॻनि पिया। अहिड़ो ई भिरिया रोड वेझो ॻोठ साजनकोट धोरू में शाह मोहम्मद धोरू, जानी सामल धोरू ऐं ढोलण धोरू जी अॻुवाणी में भलोड़ नस्ल जे डांदनि जी गोए कराई वई। कामयाब डांदनि जे मालिकनि खे सिंधी पटकनि, अजरकनि ऐं टोपिन जा तोहफ़ा ॾिना विया। असांजो ज़ाती शौक़ु आहे, सिंधी सिकाफ़त आहे। असां हर साल मेलो कयूं था। ॿाहिरि दोस्त गॾिजी डांदनि वारा ऐं ॿिया ॾिसण वारा। असांजी ज़मीनुनि जे लाइ हीअ अबो अमान डांद असांजा। असां इन शौक़ु पंहिंजो डांदनि जो आहे, अबे ॾाढे वठी आया। असां हर साल कंदा आहियूं। अञा तो अॻिते भला कंदो असां कंदासीं। हर गोबे जा इश्क आहे, पंहिंजो शौक़ु आहे, सिंध जो शिकावत आहे। ट्रैक्टर केतिरा बि आहिनि, भटारनि जे पेरनि में बरकतूं आहिनि। तॾहिं इश्क करे पंज जोड़ा गॾु करे बनी मज़ो ॾियनि, चार संगत वारा ॾिसनि त बाबा अञा बि सिंध में शिकावत सौदो डांदनि जो आहे। 6 लाख रुपया जोड़ो बचे थो, हिकिड़ो डांद में 6 लाख खाई थो वञे। साईं हिननि हर वक़्तु ईंदो आहे। हारी फुल कमु हिन कंदा आहिनि। हारी पंहिंजी ॿनीअ में बवाईंदा आहिनि, कमंदनि में गुलू बि कढाईंदा आहिनि। तंहिंखां पोइ जेके मेला मड़ाखड़ा थियनि था उन में उन डांदनि खे जेको तयारु करे उन्हनि में वाईंदा आहिनि। खुराक में अन्न बू ॾारो, जेतिरो माल को खाराईंदो ओतिरो डांड हिते उहे पेर ॾेखारींदो, वसियत ॾेखारींदो त मूं में हेतिरी ताक़त आहे। ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे महीने खां वठी रखियो वियो आहे। तरह जा परे परे खां भला भला खपती आया आहिनि। हिते रुॻो हिननि जे रूह ख़ुशि करण लाइ मिलाप थियो आहे। हिकिड़ो 4 लाख जो डांद आहे, हीअ 8 लाख जी जोड़ी आहे। हीअ घणे वक़्त गाड़ी वंगारू कोन थियूं आहिनि। हीअ शान धोरू जेको आहे इहो तो वंगारू रखराए। हिन डांद जो नालो आहे लखपति, हिन नालो आहे मीज़ाइल। ट्रेन सां जेकी बनीअ में सिम करे छॾी आहे, हिन ते बनी खुले थी, हवा छॾे थी, माना सोकाड़ो करे बनी सेक छॾे थी वञे। और ट्रैक्टर से बनी बंद रहे थी, सेक चढ़े तो बनी के नुकसान पहुचे तो। तंहिंखां सवाइ मौला अली जी हिननि खे कुल खे दुआ थियल आहे। हिननि में बरकत आहे, बा आहे, पर उहा ज़मींदार सोचीनि कोन था। शाह मोहम्मद धोरू ऐं जानी सामल धोरू जी अॻुवाणी में जेका डांदनि जी गोए कराई वई आहे, हिते भाॻियुनि जो हितां हारियुनि जो हितां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त डांदनि जो शौक़ु जेको असांजे वर्णन जे दौर खां वठी हलंदड़ हुयो। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरो, आवाज़ TV, भिरिया रोड।